ही ॿाहिरियों अरब में सरदार साहब हिते जागीरदारो निज़ाम पंहिंजो राइज करे हितों अनमोल पखी था मारनि। यार वॾी ॻाल्हि आहे। सरदार साईं हिते साम्हूं असांजा ॻोठ आहिनि, घर आहिनि, तव्हां हिते अची करे फायरिंग कयो था, पखी था मारियो। तूं आहे केरु साईं? महिरबानी करे नौकर थी करे असां सां वरी सवाल जवाब पुछंदो। साईं असांजा वोट वठी करे तव्हां MP MNA थिया, इन जो इहो मक़सदु न आहे त तव्हां असांखे कुचले छॾियो। हिते असांजा घर आहिनि, तव्हां सिंध जो सरमायो किलोर पखी था मारियो। हल रे हल। हे साईं तव्हां ॾिसी सघो था हितां जा बदमस्त वॾेरा भौतार पंहिंजी बादशाही सम्झी करे हिते पखियुनि जो नुक़सानु था करनि, नायाब पखी तिलोर खे था मारनि। हिननि जी बदमस्ती ऐं बादशाही ऐं सिंध खे पंहिंजी जागीर था सम्झनि। हुकूमत खां मुतालबो आहे त जल्द हिननि ख़िलाफ़ु नोटिस वठी करे हिननि सरदारनि बदमस्त वॾेरनि खे गिरफ़्तार कयो वञे। मां आहियां तव्हांजो पंहिंजो नाज़िम जोखियो। हे वॾा वॾेरा पंहिंजी बादशाही पंहिंजी जागीर सिंध खे सम्झी करे हिते सिंध जो वॾो नुक़सानु करे रहिया आहिनि। हिननि ख़िलाफ़ु जल्द कार्रवाई करे हिनखे सलाखुनि जे पोयां टंगियो वञे। नाज़िम शायद सरदार साहब सॾी छा लाइ? मूंखे त कोन ॿुधाई न सरदार साहब हाणे कीअं पुछूं छा लाइ सॾे। अचां जल्दी ॿिनि मिंटनि में अचां। जल्दी जल्दी। हेलो जी अदा, अदा नाज़िम थो ॻाल्हायां। सरदार माण्हू मोकिलियो घुराई बंगले ते। ख़ैर में त कोन घुरायो हूंदई, तोखे ख़बर हुजे जेका हेठि मथे ॻाल्हि थिए त ज़िम्मेवारी इहा ई हूंदा। हा हाली मां वञांसि थो, मुंहिंजो ख़बर हुजे। ठीकु आहे, हा ॾंडी जो पारत हुजे मुंहिंजी जो। ठीकु छा चईड़े? साईं अचे थो बसि अचे। हा जल्दी घुराइसि। साईं छा लाइ घुरायो मूं ग़रीब खे? हेॾे लूसी तूं टके जो मुलाज़िम थी करे असांजे मौजूद महिमान जो वीडिया भरे नेट ते रखे थो। अड़े वठोसि मारे छॾियोसि। सरदार साहब तव्हां भली मूंखे मारे छॾियो, पर मुंहिंजी नंढड़ी मूंखां बग़ैर निंड न आहे कंदी। अॼु राति मूंखे मोहलत ॾियो। अॼु राति मूंखे मोहलत ॾियो।